अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर संडे ऐं सुबुह जा 11 थिया आहिनि ऐं अॼु असांजी कमारी मासी न ईंदी। खाई पी नाश्ता वाश्ता करे हाणे मां आई आहियां तव्हां सां पंहिंजो ख़ज़ाने जो दॿो शेयर करणु। कीअं थो लॻे? हे त मुंहिंजो ख़ज़ाने जो दॿो, हे हिकिड़ो वॾी साइज़ जो शू बॉक्स आहे तारिक जे जूते जो। इन में मां छा छा जमा कंदी आहियां, घर मां जेको बि लभंदो आहे मां हिन में विझंदी वेंदी आहियां। मिसाल जे तौर ते हे वॾी हिकिड़ी जार भॼी पई, उनजो ढक आहे। हे सॼा ढक जेके आहिनि जिन जार्स में मां मनी प्लांट विझी रखिया उन्हनि जा आहिनि। हे हिकिड़ो ख़ाली टेप जो वॾो हिकिड़ो रोल हुयो, उहो आहे। हे कॉफ़ी जी बोतल जो आहे, हिन में मां जेको आहे प्लांट विधो आहे। ऐं अहिड़ियूं जेके आहिनि ढकण ॿुझियूं, इहे ऑयल जे केन ते ईंदियूं आहिनि, त उहो मां ऑयल जा केन जेके हूंदा आहिनि उन मां कुंडियूं ठही वेंदियूं आहिनि ऐं हे हिते अची वेंदा आहिनि। हे जेके खाधो ऑडर कयूं था, सॉसेस अचनि थियूं, उन में उन जा जेके सुठी क्वालिटी जा कप्स हूंदा आहिनि उहे मां रखंदी आहियां। हिकु ॿ हे पथर बि पिया आहिनि ऐं एसेंस मां हीअ ख़ाली थी बोतल, टेप जा जेके ख़ाली थियल रील, अहिड़े क़िस्म जूं ॿुझियूं, अलाए छा छा ढकण। ऐं हीअ हिते जॾहिं घर पियो ठहे त हिननि जो हिकिड़ो ब्लेड हुयो जंहिंसां शायदि अलाए टाइल्स पिया कटनि, अलाए छा उहो ख़राबु थी वियो त। ऐं हीअ काठी ॾिसो हिकिड़ी ॿाहिरि मूंखे रोड ते नज़र आई, हीअ हिकिड़ी काठी। हा, इहो आहे मुंहिंजो ख़ज़ानो। ॿुधायो तव्हां कीअं थो लॻे? हीअ अलाए छा मां निकितल आहे रसी, पर कम जी रसी आहे, हिन करे मां रखी छॾी आहे। मां हिनखे यूज़ कंदमि। ऐं हे नंढियुनि नंढियुनि बोतलनि जा नंढा ढक, हीअ नट्स अलाए छा जा आहिनि, कॾहिं घर में कमु थियो हूंदो त रखिया हूंदमि। कोल्ड ड्रिंक्स जा ढकण, पाणी जी बोतलनि जा ढक, ठीकु आहे। ऐं हीअ तारिक जेको आहे हिकिड़ी माखी घुराईंदो आहे, त उन में हीअ ईंदी आहे माखी जी स्टिक, जेका असां यूज़ न कंदा आहियूं। ज़ाहिर असांखे इंतिहाई फुज़ूल लॻंदी आहे, असांखे यूज़फुल नथी लॻे बहरहाल, त इहे बि मां जमा कंदी वेंदी आहियां। ऐं इहे सुगंध पंहिंजूं ज्वैलरी वुलरी सॼी मूंखे ॾेई वई हुई कॾहिं, त कंहिंखे ॾेई छॾियो, पर हीअ स्टील जा ऐं जेके थोरा कारा थी विया ऐं कंहिंखे ॾियण जहिड़ा न हुया, त इहे मां पंहिंजे क्राफ्ट लाइ रखिया आहिनि। ऐं मुंहिंजे वण मां किरियल हिकिड़ो ॾाढ़ूं जेको सुकी वियो, त मूंखे हिन जो शेप वणे पियो, त मां इहो बि रखियो। त इहे शयूं आहिनि मुंहिंजे हिन जेको आहे ख़ज़ाने में। हीअ ॾिसो हिकिड़ो प्रॉपर नंढिड़ो काठी जो पीस आहे, त ईअं मां इहे शयूं जमा कंदी आहियां। हाणे अॼु मां इन्हनि मां कुझु ठाहींदमि, ऐं हिन में मां जेको आहे हिकु ॿ पाठा बि रखिया आहिनि। इहे त मूं वटि हूंदा ई आहिनि हमेशह, हिन में न बि रखां तॾहिं बि हूंदा आहिनि। सो इन्हनि खे मिलाए अॼु मां स्पेशली जेको तव्हां सां शेयर कंदमि, हिकिड़ो हिन टेप जे रोल खे यूज़ थी कयां, ऐं उनखां अलावा हिकिड़े हिन ढक खे थी यूज़ कयां। ऐं उन में मूंखे नंढी साइज़ जूं 3 ॿुझियूं बि खपंदियूं। फ़िलहाल मां हीअ शयूं कढियूं आहिनि। हे रोल आहे, हिकिड़ो हे ढक आहे कॉफ़ी जे जार जो, हिकिड़ो हे प्लास्टिक जो ढक आहे, 3 हे नंढड़ा ढकण आहिनि पाणी जी बोतलनि जा। सुतली हीअ आहे, पर मूंखे हिन खां सवाइ ॿी बि सुतली खपंदी। ऐं हीअ पाठो आहे। इहे मां शयूं कीअं थी यूज़ कयां, इहो मां तव्हां सां शेयर थी कयां। प्रोसेस नथी ॾेखारियां छो त टाइम लॻंदो उन में इलाही, पोइ हे मां ठाहिण खां पोइ वरी तव्हां सां डिस्कस थी कयां, बिल्कुलु डिटेल तव्हां सां शेयर कंदमि। सो इन कबाड़े मां, इन पंहिंजे ख़ज़ाने जे दॿे मां मूं हीअ ठाहियो आहे हिकिड़ी बास्केट, ठीकु आहे। हीअ चाहे हीअ जेको टेप जो ख़ाली रोल हुयो न उनजी, ऐं हीअ जेका हिन जो हैंडल ठाहियो आहे, इहो बि पेपर मां ठाहियो आहे। कहिड़े मां? हिन मां, गते मां, ठीकु आहे। ऐं उनखे उन मथां सुतली हई आहे। अंदरां हिनखे रेड कलर जो एक्रेलिक पेंट कयो आहे। पेंट्स जीअं त मूं वटि हूंदा आहिनि, छो त मां सभु मटीरियल रखंदी आहियां पाण वटि, त मूंखे कॾहिं बि कुझु बि ठाहिणो हुजे त मूं वटि कंहिं शइ जी कमी न हुजे। सो हीअ ॾाढी प्यारी हिकिड़ी बास्केट ठही वई आहे। अच्छा, हीअ बटरफ्लाई बि मुंहिंजे हिन दॿे मां ई निकिती, जंहिंमें मूं शयूं जमा कयूं। पहिरियों मूं सोचियो त हिननि 3 ढकणनि जो जेको आहे हिन जो जा पावा ठाहियां, पर हे ढकण पोइ मूंखे हिन जे हिसाब सां वॾा लॻा, त मूं हे बीड्स जा पावा ठाहिया आहिनि। 3 थुल्हा मोती हिन में हया आहिनि। फ़िलहाल आला आहिनि, त मां हिनखे तूं हटायां नथी। उनखां पोइ हीअ रेड ढकण हिकिड़ो खयों, मुंहिंजे पोयां मां मैग्नेट्स हया आहिनि, ऐं हिन में मां हयो आहे आसवा जो फ़ोटो नंढो हो, ऐं हे ढक वॾो हो, त मूं हिन में हीअ पेपर विधो आहे जीअं हिनखे कवर करे। हीअ कॉफ़ी जी बोतल वारो ढक, इन में मूं हीअ राजिया जो नंढे हूंदे जो फ़ोटो ठाहियो आहे। हीअ स्टेमिन्स ऐं हीअ रिबन फ्लावर्स इन में हया अथमि। बाक़ी एज़ इट इज़ जीअं आहे तीअं आहे। हिनखे सुतली जो बॉर्डर ॾिनो आहे, ऐं हिन में जेको आहे मथां गुलनि जो बंच ठाहियो आहे हिकिड़ो। त हीअ ॾिसो त हिकिड़ियूं बेकार शयूं, कुझु न, ऐं इलाही ख़ासि। सो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो कीअं थो लॻे। बाक़ी आसवा जो फ़ोटो त जेको आहे मां इहो हणंदमि फ्रिज ते। मथे राजिया जा ऐं थोरा मुंहिंजे ॿारनि जा लॻल आहिनि। आस्ते आस्ते राजिया जे अचण खां पहिरियों मूंखे इहे फ्रिज जो इहो दरवाज़े ते जेको सॼी फैमिली कंप्लीट करणी आहे। सो मूंखे ॿुधाइजो त हीअ तव्हांखे कीअं लॻा।
मां इलाही ख़ुशि थी थियां ऐं मां सोचां थी त अॼु मां हिते गंदु कयो ई आहे, कबाड़ो कढियो आहे, त मां इन मां अञा हिकिड़ी ॿ शइ ॿी बि ठाहे थी वठां। फ़िलहालु तव्हां सां इहे शेयर कयां थी, ॿियो जेको बि ठाहियमि अगरि त उहो इनशाला मां तव्हां सां शेयर कंदमि। सो मूंखे प्लीज़ ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थो लॻे। ऐं मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ॾिसो फ़ुज़ूल बोतलनि जा ढकण जेके कंहिं न कम जा आहिनि ऐं उन्हनि मां हिकिड़ा केॾा ख़ूबसूरत जेको आहे फ्रेम ठही विया आहिनि। ऐं हीअ त हिनखे त बीहारण जी बि ज़रूरत कान्हे, कुझु बि हणण जी ज़रूरत न आहे, हिनखे बसि ईअं ई रखण जी ज़रूरत आहे त पाणी बीह थो रहे। सो ॻाल्हि आहे इहा त तव्हांजो दिमाग़ु केतिरो हले थो इन्हनि शयुनि में। त मुंहिंजो दिमाग़ु हमेशह का बि बेकार शइ जॾहिं मां ॾिसंदी आहियां मुंहिंजो दिमाग़ु फ़ौरन कमु करणु शुरू थी वेंदो आहे ऐं मां हुन मां कुझु न कुझु ठाहे वठंदी आहियां। 12:30 थिया आहिनि ऐं मां थोरो पंहिंजो एनर्जी लेवल वधाइण जे लाइ कुझु खाईंदमि ऐं उनखां पोइ मां ठाहींदमि लंच। ऐं लंच में छा थो ठहे, बिल्कुलु सिंपल सादो लंच ठाहींदासीं अॼु असां, त उहो बि तव्हां सां मां शेयर कयां थी। ऐं हिन महिल या त मां ॻाढ़ियूं गजरूं खाईंदी आहियां, फ्रूट हूंदो आहे त फ्रूट ज़रूरी हूंदो आहे। सो हाणे मां एनर्जी वधायां पंहिंजी। मां हिते पटाटा धोई रखिया आहिनि, इहे मां लंच में फ्राए कंदमि ऐं मानी पचाईंदमि। चांवर असां पचाइण नथा चाहियूं ऐं हिते बाबा अलाए लंच बि ठाहियां, अलाए न सम्झ में नथो अचे। सुभाणे एॾी ज़बरदस्त छोलनि जी चाट ठाही आहे जो यकीन कयो मां ॻाल्हायां थी मुंहिंजे वात में पाणी थो अचे। त हाणे पहिरियों त मां इहा खाईंदमि, हीअ प्याली हिन ठाही फ़ोटो कढण जे लाइ, पर हाणे इहा वेंदी मुंहिंजे हिसे में। सो उनखां पोइ मां इहे पटाटा कटींदमि बि ऐं फ्राए बि कंदमि। मंझंदि जा बथिया आहिनि ऐं लंच ठाहियो, खाधो। थोरो ॿाहिरि आई आहियां मां हिन ॿिलियुनि जो हाल अहिवाल वठां। हे हिननि खे मां राति जो बॉक्स रखी ॾिनो हो बाक़ाइदा, हिन जा ही हटाए छॾिया फ्लैप बि, पोयां बि हिकिड़ी कुंडी रखी, हीअ कुंडी हटाए छॾी त जीअं हिनखे पूरी स्पेस मिले ऐं त ॿिली हिनखे जीअं खणी वञे पंहिंजे बचनि खे, पर हीअ अंदरि वई न, हिते ई वेठी आहे। सो मां इहो चाहियां थी त हीअ हितां थोरो बि परे थींदी न, जंहिं महिल त असांजा बचा खणी न दॿे में विझी छॾींदासीं त पोइ हीअ पाण बि अंदरि वेही रहंदी। ऐं सीअ खां बचाइण लाइ ॾिसो कीअं हुननि सभिनी खे पंहिंजी हंज में करे वेठी आहे। अलाह जी कुदरत आहे, मां हूंदी आहे, माण्हू जी हुजे या ॿिली जी हुजे। सो गंदगार जाम पियो आहे, कुझु कुंडियुनि मां बि कढियो अथमि ऐं मासी आई न आहे ऐं मां गंद इलाही कढियो आहे हितां। ऐं ॿी ॻाल्हि त ॿिलीअ जे करे मां वरी सफ़ाई बि नथी कयां त हर हीअ डिस्टर्ब थींदी, त मां थोरी वीडियो जी क्लिप भरण जे लाइ हिते अची वियसि। हाणे वेंदमि निमाज़ पढ़णु। 2:30 थिया आहिनि मंझंदि जा, निमाज़ पढ़ी वरिती आहे। हाणे मां खणंदमि पंहिंजी हीअ बास्केट ऐं वेंदमि ॿाहिरि उस में, पंहिंजा पेर थोरा गरम कंदमि, उते वेही मां हीअ कुझु एम्ब्रॉयडरी बि कंदमि ऐं इंतज़ारु कंदमि त ॿिली जेका थोरी देरि ॿाहिरि वञे त मां हुननि जे बचनि खे प्रॉपरली उन बॉक्स में विहारियां ऐं कवर कयां। 4:15 थिया आहिनि ऐं सुगंध अची वई आहे वापसि ऐं उतां उहे हाला विया हुआ त उतां मुंहिंजे लाइ इहे झिरकियूं वठी आई आहे। त सोचो मुंहिंजे लाइ केॾो हिकिड़ो प्रीशियस गिफ्ट हूंदो इहो। इहे अलाए किथे डेकोरेट कंदमि ख़बर न आहे ऐं इन जे करे मां बाक़ी जेको पंहिंजो सुबुह खज़ाने जो दॿो कढे उहो वाइंड अप करे छॾियो आहे, उहो अॼु नथी ठाहियां, उहो वरी कंहिं ॿिए दफ़े ठाहींदमि इनशाला। सो फ़िलहालु रेस्ट थी कयां निमाज़ जे टाइम ताईं। ॿिली अंदरि हली वई आहे पाण ई ऐं हिकिड़ो बच्चो बि अंदरि अथसि ऐं ॿिया बच्चा ॾिसो हे ॿाहिरि वेठा आहिनि। त मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए इन शइ जी। हिकिड़ो अंदरि हले वियो, हुनजे पोयां मां बि हली विया ऐं मुंहिंजा हे आखेरा ॾिसो हे मुंहिंजी झिरकियूं हिते लड़कनि थियूं। बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थी थियां, हिननि खे इहो पंहिंजो घरु वणी वियो ऐं फाइनली हिननि पंहिंजे घर खे ओन करे वरितो आहे। त मां ॾाढी ख़ुशि आहियां, अलाह हिननि खे सर्दीअ खां बचाईंदो। 6:30 थिया आहिनि, सांझी जी निमाज़ पढ़ी आई आहियां ऐं सांझीअ खां पहिरियों हिते चिकन मैरिनेट करण लाइ रखी वई हुयमि ऐं ब्रेड घुराई आहे। ऐं असांजो जेको डिनर हूंदो अॼु उहो हूंदो, हीअ आहिनि पटाटा, फ्रेंच फ्राइज़ ठाहींदमि। त डिनर में जेको आहे हीअ ब्रोस्ट चिकन जो, फ्रेंच फ्राइज़ ऐं ब्रेड, अॼु असां इहो खाईंदासीं। सो अॼु जो व्लॉग तक़रीबन पूरो थी वियो। हाणे कुझु चङी ॻाल्हि कयूं था, कुझु कचहरी बि कयूं था, उनखां पोइ मोकिलाईंदासीं। हमेशह वांगुरु सभु कमु करण खां पोइ आख़िर में थोरी घणी कचहरी, कुझु चङी ॻाल्हि। ॾाढी ख़ुशि आहियां मां ऐं सुगंध आई आहे। वरी मुंहिंजे लाइ मुंहिंजी पसंदि जा गिफ्ट बि वठी आई, हाला वई त उनखे इहे झिरकियूं, उन ख़बर आहे त मूंखे वणंदियूं आहिनि ॾाढियूं, उहे वठी आई मुंहिंजे लाइ। ऐं उनखां अलावा सुभाणे को ॾींहुं शायदि हिते आहे, सुभाणे शाम वेंदी या परीहं वेंदी ख़बर न आहे, बसि 1-2 ॾींहंनि में हली वेंदी। सो उनखां सवाइ ॿिलियुनि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थियमि मां जो ॾिठो त ॿिली हिते कोन्हे वॾी मां,
त मूं चयो इन्हनि खे खणी ऐं दॿे में थी विझां त जीअं ई दॿे जो उहो फ्लैप मथे कयमि त उन में अंदरि ॿिली वेठी ऐं हिकिड़ो ॿचो बि हुयसि। मां ॾाढी ख़ुशि थियमि। पोइ मां उन्हनि खे छॾे उते हली आयमि। मूं चयोसि त भई हाणे पाणी अंदरि थी वेंदा या इन्हनि खे चक में करे खणी वेंदी। ॿियो इहो बि ख़तरो हूंदो आहे। हिकिड़ो दफ़ो त एॾी हैबत हुई मूंखे त ॿिली ॿचा खणी अचे वेठी लास्ट ईयर त हिकिड़ो वॾो दख ॿिलो हुजे उहो अची वेही रहियो अङण में, छो त इहे ॿिला जेके हूंदा आहिनि इहे ॿचा खाईंदा आहिनि। त ॾाढो ख़ौफ़ पियो थिए ऐं मां हुनखे भॼाइण में पूरी हुयमि। जंहिं महिल ॾिसां त भित ते मूंखे नज़र अचे हुनखे मां भॼायां। त इहो बि सिलसिलो हलंदो रहंदो आहे। अॼु मां पंहिंजे खज़ाने जे दॿे मां जेको ठाहियो मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं अञा कुझु ठाहिण जो इरादो, पर वरी पोइ 4 बजे खनि सुगंध अची वई त मां दॿो बंदि करे छॾियो पंहिंजो। मूं चयो बसि काफ़ी आहे। कुझु फ़ोटोग्राफ साफ़ कराया अथमि अलीअ जा, वॾे पुट जा ऐं ॿारनि जा। मोस्टली ॿारनि जा आहिनि, उन में हिकु ॿिनि में माउ पीउ बि आहिनि त उहे पंहिंजो फ्रेम में हणणा आहिनि। कुझु फ्रेम्स वरितल रखियल आहिनि। ऐं उनखां सवाइ 2 वॻा घुरायमि ऑनलाइन जेके ईअं सनी कॉटन आहे लॉन जहिड़ी, उन्हनि ते इहो टोपे वारो भर्त भरियल आहे त उहे शो न कया अथमि तव्हां सां। ॾिसां थी कंहिं महिल शेयर कंदमि, छो त कबटनि में बंदि थी विया त वरी बसि। सो इहो सॼे ॾींहं जो हाल अहिवाल आहे। हाणे हितां वांदी थी वञी डिनर ठाहींदमि। छो त चिकन खे काफ़ी देरि खां मैरिनेट करे रखियो आहे। सुराण लाइ छा छा थी पचाए ऐं कोशिशि कंदासीं डिनर थोरो देरि सां कंदासीं। उहो असांजो 8 बजे ताईं हूंदो आहे डन। 8 बजे ताईं राजी मानी ख़तमु। ऐं अॼु जी चङी ॻाल्हि में इहो ई था ॻाल्हायूं त अलाह जी मख़लूक जो ख़्यालु रखो। ऐं इन करे न त मां वॾो कारनामो करे आई आहियां, ॿिलियुनि खे दॿे जो घर ठाहे ॾेई आयमि, ईअं न ई। ऐं हूअं बि असां कोशिशि कंदा रहंदा आहियूं। मथे जीअं छित ते असांजे अन्न ऐं पाणी हमेशह रोज़ु रेगुलर विझंदा आहियूं। ऐं उनखां सवाइ गर्मियूं हूंदियूं आहिनि तॾहिं मां अङण जी कंहिं कुंड में हिकिड़ो नंढिड़ो पाटड़ो पाणी जो भरे रखंदी आहियां ॿिलीअ जे लाइ। त हिकिड़ी या 2 ॿिलियूं मोस्टली ईंदियूं आहिनि पाणी पीअण, या के नंढा ॿचा हूंदा आहिनि उहे ईंदा आहिनि त मां उन्हनि जे लाइ उहो भरे रखंदी आहियां। ऐं मूंखे यादि आहे असां हैदराबाद में रहंदा हुआसीं त सफ़ा नंढा ॿचा हुजनि, नंढा जेके हिन पपीज़, एॾा नंढा जो उन्हनि जूं अखियूं बि बंदि हुयूं। त उहे गुलर उते मुंहिंजे घर जे ॿाहिरां हिकिड़ी बाड़ लॻल हूंदी डम उन मिटीअ में पिया हुआ। ऐं मां हिननि जी अलाए काॾे वई, अलाए त कंहिं एक्सीडेंट में मरी वई आहे, छॾे वई आहे, अलाह ॼाणे। सीउ हुजे, जनवरी में एॾी शदीद हवा हुई। ऐं ॿारनि मूंखे ॿुधायो, ऐं अच्छा ॿारनि बि ॿुधायो त मीअं कुते जा ॿचा पिया आहिनि ॿाहिरि। ऐं प्लस उहो एॾियूं पिया रड़ियूं कनि जो आख़िर असां फाइनली उन्हनि खे ईअं ई दॿे जो घर ठाहे ॾिनोसीं। चौधारी सिरूं ॿिरूं रखियूंसीं उन्हनि जे, त जीअं हुननि जे चढ़ण जे करे या वञण जे करे उहो किरी न पए, दॿो हल्को आहे वज़न में। ॿियो मां रोज़ु इहो कंदी हुअमि त कंहिंजे कप में चांहि बची, या ॿार जेके आहिनि ब्रेड जा पासे वारा स्लाइस न खाईंदा, इहे बि नंढा हुआ सभई, त उहे सॼा विझी को मानी जो टुकुर बचियलु हूंदो, थोरो खीर बि विझी मिलाए सिलाए हिकिड़ो मिक्सचर ठाहे हिकिड़ी डिस्पोजेबल प्लेट में रखी ईंदी हुअमि मां। तव्हां यकीन कयो त उहे चङड़ा वॾड़ा थी विया जो पाणी आख़िर उतां हलिया विया। त उहे यानी 2 महीना खनि उहे उते असांजे जेको हुयो घर जे साम्हूं, घर खां ॿाहिरि रहनि पिया। हमेशह ईअं थींदो आहे। ऐं हूअं बि ज़िंदगी में केतिरा ई दफ़ा कंहिं ज़ख़्मी पखियुनि जी मलम पटियूं कयूं हूंदियूं, को कुझु कयो हूंदो। ऐं उनखां सवाइ इहे त थिया हैवान, पखी जानवर। उनखां सवाइ ईअं बि आहे त इंसाननि जी मदद जो सिलसिलो जारी आहे। अलाह जो करम आहे, इहो अलाह जो करम आहे। मुंहिंजो को कारनामो न आहे, मुंहिंजी का हैसियत न आहे। ऐं मूंसां इलाही माण्हू हिन टीम में शामिल आहिनि। ॻाल्हि इहा न आहे त केरु केतिरो थो ॾिए, को थोरो थो ॾिए या घणो थो ॾिए, पर को उते ट्रस्ट करे थो, कंहिंमें जज़्बो आहे, कंहिंमें शौक़ु आहे ॿियनि जी मदद करण जो। त इहा मख़लूक जी इहा मदद, इंसाननि जी मदद बि कंटिन्यू थी रही आहे। ऐं अॼु मूं ॾे हिकिड़ी कॉल आई उमरकोट खां, त ॿारनि जो कोई मैगज़ीन था कढनि, त उन्हनि चयो त असांखे ख़बर पई आहे त तव्हां ॿारनि जे लाइ लिखंदा रहिया आहियो। उन्हनि त ईअं चयो त लिखंदा आहियो, हालांकि मां लिखणु छॾे ॾिनो आहे। हा, पोइ उन्हनि चयो त असां पंहिंजी मैगज़ीन में तव्हांजियूं जेके नज़म या कहाणियूं तव्हां मोकिलींदो त असां छापींदासीं। सो उन्हनि सां बि ॻाल्हायमि काफ़ी देरि। ऐं हाणे ॻोल्हींदमि, 1-2 नज़म मुंहिंजो लिखियलु आहे, उहो छपियलु न आहे, ॻोल्हियां अलाए किथे रखिया आहिनि। छो त हाणे छॾियो जो आहे त वरी उहे शयूं किथे हेठि अची वियूं आहिनि ॿियनि किताबनि काग़ज़नि में, त उहे बि ॻोल्हे कढंदमि। ऐं बसि अलाह जा करम आहिनि, ज़िंदगी रवां दवा आहे, सिलसिलो जारी आहे। सो मख़लूक जी ख़िदमत कंदा रहो जीअं थी सघेव, जहिड़ी सूरत में थी सघेव। इहो अन्न पाणी रखो छित ते, ईअं कंहिं आवारा जानवरनि जे लाइ खाधे पीते जो इंतज़ामु कयो, माण्हुनि जी मदद कयो। इंसान खे ॾाढी ज़रूरत आहे मदद जी। ऐं बसि मख़लूक में त पोइ सभु अची वियासीं, हैवान बि त इंसान बि। त
बूटा बि। इहे ॻाल्हियूं आहिनि, इहे हाल अहिवाल आहिनि, इहा मुंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी आहे, जेको डेली लाइफ मां पंहिंजी शेयर करणु तव्हां सां शुरू कई आहे। त सॼे ॾींहं में इहो ई सभु कुझु थी रहियो आहे। सिलाई कोन कई आहे बिल्कुलु बि, ऐं जेको भर्त भरियां पई टोपनि वारो कुशन कवर, उहो काफ़ी सारो अॼु बि उस में वेही भरींदी रहियमि। उस में वेहणु मूंखे ॾाढो वणंदो आहे, सभिनी खे वणंदो आहे, पर मां स्पेशली माना एहतमाम कंदी आहियां त ज़रूरु सॼे ॾींहं में को अधु कलाकु त मां अहिड़ो कढां पंहिंजे लाइ जो वञी वेहां, ऐं उन में बि तव्हां ॾिसंदा आहियो त मां भर्त भरींदी आहियां वञी, या कोई बि अहिड़ो आर हूंदी आहे, कुझु बि मुंहिंजे हथ ते हुजे, छो त ॿाहिरि वेही फ़ोन त सफ़ा यूज़ नथो करे सघिजे, रोशनी हूंदी आहे त कुझु न पढ़ी सघिबो आहे, न पिक्चर्स क्लियर नज़र ईंदियूं आहिनि, तंहिंजे करे फ़ोन पासे में पियो हूंदो आहे त मतां कंहिंजी कॉल वॉल अची वञे, बाक़ी कमकार पियो हलंदो आहे। सो इहे हाल अहिवाल आहिनि। इहो आहे मुंहिंजो अॼु जो नंढिड़ो व्लॉग, ऐं ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां तव्हांजे लाइ ॾाढो सारो प्यार, खोड़ सारियूं दुआऊं, ऐं अलाह तव्हांखे सलामत रखे, हमेशह आबाद हुजो। मोकिलायूं था, इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। अल्लाह वाहे।